वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर असां शेयर कर रहा आहियूं। नसरुल्ला गाडानी जी तबियत के हवाले से डॉक्टर जब्बार खटक से लाॻीतो राब्ते में आहियूं। इहो चवणु आहे सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। असांजी एम्बुलेंस कल खां नसरुल्ला के आगा खान अस्पताल मुंतकिल करण लाइ तैयार बीठी आहे। सीनियर सूबाई वज़ीर जे चवणु आहे डॉक्टर हालत गणती जोगी हुजण सबब नसरुल्ला के कराची मुंतकिल करण की इजाज़त न पिया ॾियनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नसरुल्ला गडानी जी तबियत के हवाले से डॉक्टर जब्बार खटक से लाॻीतो राब्ते में आहियूं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे असांजी एम्बुलेंस कल खां नसरुल्ला के आगा खान अस्पताल मुंतकिल करण लाइ तैयार बीठी आहे। सीनियर सूबाई वज़ीर जो वधीक चवणु आहे त डॉक्टर हालत गणती जोगी हुजण सबब नसरुल्ला के कराची मुंतकिल करण की इजाज़त न पिया ॾियनि। एक भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधायूं त नसरुल्ला गडानी जी तबियत के हवाले से डॉक्टर जब्बार खटक से लाॻीतो राब्ते में आहियूं। इहो चवणु आहे सिंध के सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। असांजी एम्बुलेंस कल खां नसरुल्ला के आगा खान अस्पताल मुंतकिल करण के लाइ तैयार बीठी आहे। डॉक्टर हालत गणती जोगी हुजण सबब नसरुल्ला के कराची मुंतकिल करण की इजाज़त न पिया ॾियनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो इहो चवणु आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। नसरुल्ला गडानी जी तबियत के हवाले से डॉक्टर जब्बार खटक से लाॻीतो राब्ते में आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नसरुल्ला गडानी जी तबियत के हवाले से डॉक्टर जब्बार खटक से लाॻीतो राब्ते में आहियूं। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त असांजी एम्बुलेंस कल खां नसरुल्ला के आगा खान अस्पताल मुंतकिल करण लाइ तैयार बीठी आहे। सीनियर सूबाई वज़ीर जो वधीक चवणु आहे त डॉक्टर हालत गणती जोगी हुजण सबब नसरुल्ला के कराची मुंतकिल करण की इजाज़त न पिया ॾियनि।